अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू महाराजू किचन। अॼु असां महाराजू किचन में तव्हांजे लाइ मज़ेदार अमेरिकन सैलेड जी रेसिपी खणी आया आहियूं। ही अमेरिकन सैलेड ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां स्वीट कॉर्न विधा आहिनि अधु कप, कटियल बसर आहे अधु कप, कटियल टमाटा विझूं था अधु कप, कटियल खीरो आहे अधु कप, कटियल शिमला मिर्च विझंदासीं 1/4 कप, कटियल साओ मिर्च आहे अधु टेबल स्पून, कटियल सावा धाणा आहिनि 2 टेबल स्पून, ज़ैतून जो तेल आहे 2 टेबल स्पून, कारनि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून, लूणु विझूं था 1/4 टीस्पून ऐं लीमे जो रस विझूं था अधु टेबल स्पून। हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं फ्रेंड्स सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे ऐं हाणे असांजो मज़ेदार अमेरिकन सैलेड सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।